चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स बस हाणे तव्हां निकिरण जी कयो, असांजा मुड़ुस तयार आहिनि। केर तो चवे तयार आहिनि, अञा त वीचारा बीमार आहिनि। तयार आहिनि पर जेका तव्हां गुदगुद हिननि खे कई आहे न, उन जे लाइ हिननि जो हाज़मो हेॾा होॾा थी वियो आहे। सिधी सही ॻाल्हि आहे, कमज़ोर थी सफ़ा कीड़ा थी विया आहिनि। जेकॾहिं लत आयनि त पिचूं निकिरी वेंदनि, जेकॾहिं खाईंदा त ख़ुशि थींदा। दवाउनि में दम नाहे, इन लाइ हिन लता बि ज़्यादा अथनि। इहे हिननि खे पाणी में विझी प्यारे छॾियो, ठीकु थी वेंदा। ॾिसो ॾिसो, तव्हां बि ज़ालूं आहियो न, वरी बि हवा खे शाबस आहे। घटि में घटि जेको वस में हुयसि करे त आई न। असां ते त आयो थी रहो, असां कहिड़ा तव्हांजे भाइरनि जे छातीअ ते टांडा रखिया आहिनि। हाँ चवे छा थी? जेकॾहिं असांजे भाइरनि खे टांडा ॾिनव न त मां तव्हांखे टांडा ॾेई छॾियां। मां बि मांधाणी आहियां, मांधाणी। जेकॾहिं फेरो खाधुमि न त मुल्क लसी ॾिसंदी आहे, लसी। मान्यू खुदा जो वास्तो तव जेड़ो न कयो, अचर भाइरन जी तबियत खराब थी थिए। ऐं अव्हां बि बीमारनि जे मथां जी झेड़े जी बमबारी शुरू कई आहे। इहा ॻाल्हि सुठी न आहे, तव्हां उन्हनि जे मथां वेठा बम हणो। आई तू वरी कहिड़ा मलम मखण आई हिननि खे, तू बबारो त जो ठेर ऐं ठेर। अड़े ॾेढरी जा पुट, तू हेॾे काॾे निकिरी आयो आहे? घर वरी पिणे संभालींदो। आई ॿुधोसि घर में वरी दोहरियूं पयूं अथसि, जो धारे लहींदा आहियूं खणी वेंदा। घर में पियो त मुंहिंजो छोलनि जो थांव आहे न, चोर खणंदा हुनखे बि शर्म ईंदो त छा था खणूं। वरी बि मूंसां जाड़ी तो हणी, माउ पीउ जा पिटल। अब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाया, जहिड़े करण जे लाइ सभिनी खे असांजो घर लभियो अचा, पंहिंजे घर छो न वञी था विड़ो। आई मां जहिड़े लाइ हिते कोन आयो आहियां, मां त तव्हांखे इहो ॿुधाया आयो आहियां त नूर लाइ राति न हाजी लकुण खे सोधो कयो ऐं थाणे त वञी फिटो कयो त मथे तो ते धिका खाईंदो। छा नूरल हाजी लकुण खे पुलिस जे हवाले कयो आहे? आओ हाणे ख़बर पवंदी न सभु सचूं कंदो त केर केर हिन वारदात में शामिल आहे। हाजी हथी को थी वियो त तूं बि घर हली हथी को थी। को कुत्तो न चक में खणी वञई, न्यापा नथो पहुचाए त पेट तो फाटेसि। ऐं वञा थो साह न सोड़ो थिए नई। अला मूंखे त कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त मां कंहिं मज़लूम मुल्क मां आयो आहियां। तुंहिंजा त मुंहिंजे मथां 24 कलाक ज़ुल्म जा ज़ुज़ट लॻा पिया आहिनि। निभागी तो त मुंहिंजी सॼी गिराइकी फिटाए छॾी आहे। हाय मुठियसि, इहो सतड़ो बि ॻाल्हाए थो जेके अञा पक ई नथी थिए। त मर्दनि वारी लाइन में बि वोट ॾियां या औरतुनि वारनि में? ऐं मर्द न आया त बाक़ी छा आया, हरो भरो थी ॻाल्हि हिननि खे ॾिसी अणमुदाए थी खेवण। अदी हिननि खे चओ त वञनि निकिरनि हरू भरू हिते बीठा आहिनि। रुगो हवा ऐं वाचूड़ो था छो वञनि? महिरबानी करे तव्हां बि त हितां निकिरण जी कयो न। असां छा जे लाइ घर वञूं? असांजे भाइरनि जो घर आहे। ओए हो थाई हाणे छेड़ो तो रही, मां त पेर लाहिया ऐं दी भाॼी तूं हलंदी है जदू तेरे में हथ पवंदमि पोइ उथंदी है। न बुआ, मां बि हलां ऐं वारो खबर जय वंट तारीस प्यारे छजा ऐं छंद तो हिननि खे भॼा। अदा नूरल जी अदा भूरल यार कम तवा जो कयो थी जो इन हाजी लकुण लांती लूसीअ खे पुलिस जे हथ हाथी को करायो अथई। ॿियो न त अदा मूंखे ख़बर पवे ऐं मां माठ करे विया। जॾहिं गाइनी शमूअ कारे मूंखे फोन करे ॿुधायो ओ त मुंहिंजो इहो लांती लकुण बचो त न हो जाओ कोन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बे नूरल ऐं भूरल जे सिर जो ख़ैर। बेहाल हवाल सिपाही सिरोटा इन हाजी लकुण लांतीअ जा। बाबा सूबेदार साहब अहिड़ी जुठ कई अथसि जो हाजी हाणे हाजी नाहे रहियो, फरो हुनजो लाश थी वियो आहे। फिलहाल त हिकिड़ी राति जो वज़न पियो अथसि न, जॾहिं ॿी राति सट को आयुसि न त उहे सभई ॾोह पासींदो जेके कया बि नथो। असुल चतू वांगुरु पियो ॻोल्हे, चतू वांगुरु। भला ॿी ॻाल्हि त ॿुधाए, असां वरी बनीअ ते कब्ज़े लाइ इहे जेके हाजीअ जा कहिड़ा छाड़ता हा, कुझु ॿुधाई? हा चवे पियो त मीर अली साहब जी मदद सां नूरल ऐं भूरल जे बनी मूं कब्ज़ो पे कयो, उन मूं पैसा भरिया आहिनि। जेके पैसा हुयसि उहे बि ज़मीन में पूरे छॾी।
या अब खबर काने इसका तो किथे पूरा बाकी जब अल्लाह ताला बचो दसना यो अब पुलिस भरे भी तक वतो पिनंदो तो सही पिनंदो समझ सरकार जे मेले दे कना तुझे पुठा मुंजू को दी तमा तो अल्लाह से नाने दे रुते ओ एड़ा दी मुझा मौला तो खमू गुरिया ओ एड़ा दी मुझा मौला तो खमू गुरिया पापा एडो खुश नथी आज लका पतिया पुलिस आरन के बचे 1000 दई जान पोतो बैटरी इधर अरे निभागा होन वट जहर खाने जे लाइ पैसा कोन तो पुलिस के किता दींदो हाजी हाने जेल में पत्थरन वाली दाल खाइंदो आए उने दाल खाइण सा पिते में पथरी थींदसे पिते में बाबा तो चे हाजी के पितो ही कोने हाई हा गाल तो मुको विसरी भला वो गुर्दन में तो थींदसे हिकड़े डी हिकड़ो गुर्दो फैल थींदो बे नी बियो गुर्दो फैल थींदो ऐं टे डी पाण फैल थी सिधो मुकाम जे हवाले पोए बाबा कारा ऐं पोइ न हाजी लकुर जे वाड़े ऐं ॿी सॼी मिल्कियत जा वार सा पाण थींदासूं तूं वञी लाऊं ले जाए बचल बिंदरीअ सां मां हवा सां पंहिंजे इश्क जा पेच चटकाईंदुसि माना न सॼो कम पचान ते हलंदो हा बटण ते बाबा मीर लई साबू काॾे ईंदा अड़े मीर लई साबू बि ॼाण लाक में थिया 2-3 लख न जॾहिं हिन हाजीअ खे लॻा त पाणे सभु सचूं कंदो बाबा जी हाजी सची कोने उन में असांजा नाला ईंदा रे पोए इहो तूं खुटको न कर मीर लई साबूअ मूंसां वाइदो कयो आहे त केतिरो बि असांखे मार मोचड़ो थियो तव्हांजा नाला न खणंदासूं हल बाबा सामान बधू सियाणो आई पुट हा वाह जो सियाणो आई चङो हल हा। त सामान सेड़ियूं ऐं हलो ले हल गर्मी थोड़ा पहले गुंडी रखणी आ त हिन जूं भिरूं त साड़ियूं वॾियूं आयूं असांजी भिरूं साड़ण वारियूं मां बि पेट्रोल हारे तव्हांजूं पिंबड़ियूं साड़ींदसि वतंदव पूड़ी बिलिया वांगुर अखियूं ठपींदियूं हा हा असांजूं बिल्लियूं असांखे मियाऊं असां तव्हांजूं बिलियूं न आहियूं तव्हांजा बिल आहिनि इहे जेके कननि में आङुरियूं विझी वेठा आहिनि ऐं म्याऊं म्याऊं वेठा कनि अरे रे चुंजी तू असांजे मुड़सनि खे बिलो थी चवी ॿुधो था न ॿई ॼणा त तव्हांजूं भेणूं तव्हांखे छा थियूं चवनि बिल्लो चवनि कुत्तो चवनि भली पल चवनि असां ॿुधो ई कोन था कदन में आङुर महिरबानी करे तव्हां पंहिंजा पेर ड्रायो असां पंहिंजा मुड़स पाण संभाली हूंदीसीं हलियूं आहिनि ॿाहिरनि जो भलो करनि असां हींअर मरी वयूं आहियूं मोल न आयो त जीअरियूं बि कोन आयो छा हाल कयो अथव असांजे ॿाहिरनि जो हा असां हिननि जो हाल हीणो कयो आहे हा शादी खां पहिरियां त ही जबल मथे ते खणंदा हुआ हा न जबल त खणी कोन खणंदा पर अहिड़ा बि हीरा कोन हुया जेके हींअर आहिनि हालत ॾिसी ॼण बुलटी नालीअ में किरी पिया आहिनि ॿुधो ॿुधो तव्हांखे बुलटी थी चवे असां कुझु बि नथा ॿुधूं बीमार हुयूं लाचार आहियूं बेहाल आहियूं त ईअं न कारो कमण थी आहे शुक्र थी आहे असांखे गर्मी थोड़ा पहले टांडा रखणी आ पंहिंजे टाइननि खे न भरियूं ही पोइ विधियूं न त कान वेंदियूं छो वञूं असां हितां वञूं त असांजे बीमार भाइरनि खे तव्हां विहाणा मुंहं ते ॾेई मारे छॾियो दीदियो तरी थी आई था एड़ियूं ॻाल्हियूं त न ॿुधाई न ॿुधाई कॾहिं न विधनि अदी ही इज्जत सां असांजे घर मां कोन वेंदियूं हिम्मत कर त हिननि खे धिका ॾेई घर मां ॿाहिरि कढूं अच्छा दी त हिननि खे धिका ॾेई कढूं असांजे मुड़सनि खे असांजे खिलाफ थियूं कनि अच वठीन उथण जी कयो न उथो निकिरो असांजे घरां निकिरो हलो पेट ड्राइव हलो हल भागियूं हलो त दुखी त पाया हलण जी कर मसालेदार छोला वाह चूड़े जा गरम गरम छोला मसालेदार छोला आई घोल आई पाने गुल बकरे चले अरे घोड़ा ने अरे मुझे हाल दो अरे घोड़ा ने बूढ़ी बका न कई वाचूड़ा असांजो ॾोह न आहे इन गर्मी सर्दीअ जो ॾोह आहे अरे मुझे है ॾिसो लॻियूं मूं में तहारो ॾोह वरी गर्मी सर्दीअ जो अदा इन्हनि ॿिन्हिनि भेणनि असांखे थेला ॾेई घरां कढियो आहे अकूड़ उन सोरो कूड़ थियो ॻाल्हायो हथ त खाली अथव केला किथे अथव वाइड़ा इहे थेला न जंहिंमें कपिड़ा विझबा आहिनि इहे थेला मतलब त धिका ॾेई बुछड़ो करे घर मां ॿाहिरि कढियो अथऊं अल्लाह तव्हां त बि मुंहिंजो बिना तव्हांजे मुंहुं कारो करे छॾियो
आई हवा त मूंखे पंचर करे छॾी थी ओ साइकिलनि वारनि वटि वेंदुसि वो त तूं चतियूं वणाईंदो चतियूं असां तो उबतियूं सुबतियूं थी घरां निकितियूंसीं तोखे त अलाह से कोट जे बटण जेड़ा दोला ॾिना आहिनि न तूं त ॾिसी सघीं पियो न न हे पासो छो कंदो हे त पाण चाहे पियो त कीअं बि करे मुंहिंजा छोला किरनि त जीअं गिटी गिटीअ में लूर लूर करे होका न ॾियणा पवनि बसि मुफ़्त में पैसा मिलनि ढोकड़ा ऐं कुझु तव्हांखे थिए कोन थो नुक़सान बि मुंहिंजो कयो अथव भई दाबा बि मूंखे ॾिजो मुंहिंजो नालो अथव वाचूड़ो फिराए फिराए फिटी करे छॾींदो सावे तूं कुझु झापनि वांगुरु जाठा हणंदो तो वती त असांजो कहिड़ो ॾोह हिन में हाणे हल टर टर असांजी जिंद छॾ त कढियूं न तो मां सभु बायूं तुंहिंजी ज़ाल न तो ते सही ॾमरियल हूंदी आहे असां मिड़ई तो ते क्यास कंदियूं आहियूं तूं आहे त हिन जे लाइक़ु न अदी माधाणी हल त हितां हलूं न त इन भाॻो पंहिंजे ॻीची पइजी वेंदो हलो अभी इन्हनि जी धूतनि खे पोइ ॾिसंदासीं हल हिन त मूंखे वाचूड़े वांगुरु फिराए छॾियो हे त वयूं हलियूं हाणे मां छा कयां हबी त मूंखे मारे बि छंदी हीअं कयां भला नूरल भूरल ॾे वञा उनखे वञी दाह हञा वञा थो नूरल भूरल ॾे चवां थो त तव्हांजी ज़ाल ने मूंखां हीअं असरु कयो आहे अरे बचे कया बचा दे अरे हे त मूंखे खाइणा पवंदा ॾियो ख़बर हिते कीअं अचणु थियो आहे वॾो को बदतमीज़ आहीं वाड़े जे नवनि मालिकनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे तव्हां नवां मालिक अरे हेरे हो ॿुधो कोन अथई जब हुस्न निखरता है तो नज़ाकत आ ही जाती है हुस्न काथे आहे हुस्न अरे निभागो हुस्न त मूंखे 200 किलोमीटर परे ताईं बि ॾिसण में नथो अचे अरे ओ लूसन जा लाठड़िया हवा जो नालो इज़त सां वठि ख़बर अथई उहा तुंहिंजी थियण वारी मालिकाणी आहे बाबा सफ़ा आपे मां ॿाहिरि निकितो तो वञी थोरो कंट्रोल कर थी वियो नौकर जी जी हुकुम थियण वारा नवां मालिक असांजे लाइ भूरी में ॾुही ऐं चांहि ठाहे खणी आ ठीकु आहे भूरी में खे चवां थो त तोखे कारे जे हुकुम ते ॾुहां थो इहो ज़ुल्म न कजा न त मैं खीर खणी वेंदी बाबो कारो मुंहुं खे ॿुटे ॾेई पोइ खीर ॾूंदो जंहिं मुंहुं गारोसि न त मैं मिरंदी कोन्ही हा भूरी बि चवंदी हूंदी त किथे मां भूरी ऐं किथे हू कारो कां नौकर आई नौकर थी रहो जीअं चवे तीअं कर ठीकु आहे मालिक अरे वरी छा थियो वरी छो पी रहे खंडु खुटी आहे या पती खुटी आहे उहे ॿई आहिनि त पोइ बि वक़्तु ज़ाया छो थो करे मां इहो पियो सोचां जेकॾहिं वाड़े जा तव्हां मालिक आहियो त पोइ मीरल ऐं साबू मूंखे छो चयो त ही वाड़ो जेको आहे असां लिखत में वरितो आहे अरे ओ निभागा इहो इन जे करे त मदा नूरल भूरल वारा किथे कब्ज़ो न कनि वाड़े ते इन जे करे मीरल वारनि खे हाजी साहब पूरा दस्तावेज़ ठाराए ॾिना हुआ वधीक इहो पंहिंजो गंदो ज़हन न वेड़ाए वञ जल्दी असांजे लाइ दूध पती चांहि ठाहे खणी आ ठीकु आहे पुराणे बूथ वारा नवां मालिको चांहि ठाहे अची तव्हांजे बूथ में थो ठोकियां वॾो को बदतमीज़ आहे लॻे थो नए नौकर इश्तार हलाइणो पवंदो मूंखे इंसाफ़ खपे इंसाफ़ खपई तो कोर्ट वञ हिते जा थो करी छोलनि जो थाल किरियो आहे इन नंढड़े कम लाइ वरी कोर्ट वञा थाल किरियो आहे अरे पोइ थाल असांजी कंपनी मां ठहियो आहे छा जो थाल ते ॻाल्हाइण लाइ असां वटि आयो आहियूं थाल त तव्हांजे कंपनीअ जो कोन्हे पर जेके थाल किराइण वारियूं आहिनि न उहे तव्हांजे कंपनीअ जूं आहिनि थाल किराइण वारियूं ऐं जीअं मां पंहिंजे घरां छोलनि जो थाल सिंगारे निकितमि मां अचां थो ढिमिक छोला वठो मूंखां छोला वठो बसि ओचितो तव्हांजूं ज़ालूं आहियूं अची मूंसां टकराइजूं डप त मूं त सभु छोला गिटीअ में छोला थी विया असांजूं ज़ालूं तोसां टकरायूं मथां चढ़ी हू अंधियूं या तूं अंधो आहीं न मां अंधो आहियां न हू अंधियूं आहिनि उते सुते जूं ज़ालूं आहिनि न उन्हनि ठिका ॾी तव्हांजे ज़ालुनि खे घरां कढियो ऐं उहे अची मूंसां लॻियूं ऐं मुंहिंजा छोला उॾामी आसमान में अची पट ते पिया छा
अधी गर्मी सर्दी असांजी ज़ालुनि खे घरां धिका नहीं मार कढियो आहे। चांदू न इहा त ॻाल्हि ग़लति आहे न, जो असांजे ज़ालुनि खे असांजे भेनरुनि दलील करे कढियो आहे घर मां छो? आई खोर आहे, हींअर मां इहो मसइलो कोन खणी आहियां त तव्हां जूं भेणूं तव्हांजे ज़ालुनि सां विड़ी वञनि। मूंखे पंहिंजे चोलनि जो हिसाब खपे, न त मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदी। बाबू जिन छोला किराए ये पैसा उन्हनि खां वठी आहे न। आई उहे त उबतो मूंखे ज़लील करे हलियूं वयूं, किथां पैसा ॾींदियूं? अदा बुरो खिसे में पैसा घणा अथई? अदा इने 500 खनि त हूंदा। ॾे त अॼु वठ पाटल तोल। आई गोड़ ॾिसो हे त ज़ुल्म आहे, ॾिसो रो 1000 रुपए जा छोला हारजी विया आहिनि, 500 रुपया था ॾियो। असां खाधा न या असां किराया? ईअं बि न आहे। पोइ असांखे लहणी थो या? असां क्यास करे तोखे था पैसा ॾियूं, वठणा अथई त वठ, न त असांखे वापसि कर। घुम फिर त हवा लॻई। हवा त कान लॻंदी, मगर हवा जी जुती मूंखे ज़रूर लॻंदी, जुती ज़रूर लॻंदी। अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, हा ये वाचूड़े जो मसइलो पंजी थी करे, पर असांजे भेनरुनि जी गर्मीअ जी सर्दी जा कम ॾिठई। हौदा असांजी ज़ालुनि सां मिड़ई सुठो न कयो अथनि। हल ॻाल्हि ॾिसूं। हाल मुंहिंजे बासुबते जी ज़ाल सर्दी ऐं मूं वारी ज़ाल गर्मी, तव्हां असांजी भेनरुनि सां सुठो न आहे कयो। हाँ, मां तुंहिंजी भेण सां सुठो न आहे कयो, बाक़ी तुंहिंजी भेण अची असां सां सुठो करे वई हुई, असांखे घर अची बेइज़तो करे वई हुई। असां त इहो सोचियो हो न त 4 मायूं पाण में ॻाल्हाइनि पिछो त भली ॻाल्हाइनि, असां बि विच में ईंदासीं त ॻाल्हि वधी वेंदी न, पर असां चुप रहियासीं। पोइ बि जहिड़ो वधी वञी धिकनि थाॿनि ते वञी पहुतो। भले असांखे भाउ अथव, ऐं जेॾी महिल जहिड़ो पियो हले ओॾी महिल त ॿई हिक ॿिए जे कननि में आङुरियूं फासाए वेठा हो, कोन पिया ॿुधो। हू त असां ॿाहिरनि जे लाइ आयूं हुयूं न, तव्हां वरी उन्हनि खे धका ॾेई कढी छॾियो, असांखे तव्हांजे मत वधी पाया। उन महिल तव्हां गूंगा ऐं ॿोड़ा थी विया हुयो, जो असां तव्हांजी भेणनि सां ज्यादती कई आहे। हा, असां त उन टाइम इहो पिया ॾिसूं न त तव्हां पंहिंजे मुड़ुसनि जी भेनरुनि जी इज़त कयो थी या न। हा, असां उन्हनि जी बेइज़ती पे कई, बाक़ी हू त हथनि में गुलनि जा हार खयां बीठियूं असांजे लाइ। उहो बि तव्हां जूं भेनूं आहिनि, उन्हनि जी बि ज़बान कैंचीअ वांगुरु पई हले, ॿुधो ॼण कोन पिया। हा, पोइ असां त उन टाइम इहो पिया ॾिसूं न त तव्हांखे पंहिंजे मुड़ुसनि जी भेनरुनि जी इज़त करणु अचे थी या न। तॾहिं जी इज़त कहिड़ो तव्हां गुज़ारे विया हो जो तॾहिं जी इज़त कयूं आहे? जेका इज़त करणी हुई सो कई, पर उन्हनि इज़त मां न ॼातो, अञा बि वञनि पियूं मथे ते चढ़ंदियूं। असांजूं भेनरूं सही हुयूं, तव्हां ॿई ग़लति आहियो। इहा ॻाल्हि असां नूरल बुरल जे साम्हूं बि रखंदासीं, ख़बर हुजणु घुरिजे, न त सुभाणे चओ त असांजी शिकायत छो कयूं। हा हा, जेको करणो थो वञी कयो, जेको चवणो थो वञी चओ, असांजे वात में मुंग कोन आहिनि। हलंदी अदा बता ये दत बता ए बाबा असांजूं घर वारियूं ॾिसे तो सफ़ाई सच मम्मी ते थी वतन। कुझु न कुझु त करिणो पवंदो, न त हीअ असांजे भेनरुनि जी बि बेइज़ती कनि, असांखे बि मुचड़ हणनि, हिन जा भाइर बि सॼा विड़नि, आख़िर छींदो था। अलाए चाची तो मूंखे त ख़तरो तो लॻे कि कॾहिं राति जो गुटो ॾेई न मारे छॾनि। अरे राजरमन, मां तोखे ॿुधाइण आयो आहियां त हिन जॻह ते मीर अली साहब वारनि खे न विहारियो, वॾा ॾोही आहिनि। साहब, मां हिन ॻोठ जी बैठक खे संभालींदो आहियां, मुंहिंजी कहिड़ी औकात कंहिंखे वेहण जा या न जा। तव्हां चाचे जुसूफ़ सां ॻाल्हायो। ठीकु आहे, इन मामले खे मां मुंहुं ॾियां थो। चाचा अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर त आहे न। मां तव्हांखे ख़बरदार करण आयो आहियां, साबू ऐं मीरल वारनि मां कंहिंखे बि हिते न विहारणो, उहे कानून खे गुरबलनि। मूंखे न ॿुधाए, ॿियो जानूअ खे ॿुधाए। अरे बसि कयो, जानूअ खे थो चवां त तुंहिंजे नाले पियो चए, तोखे थो चवां त तूं जानूअ नाले पियो चवीं। मतिलबु त ॾोहारनि सां राब्ते में हो न, तॾहिं त नटायो था। मुंहिंजो नालो सिपाही सरोटो आहे, मां अहिड़ो ॾींदुसि मरोटो जो असुलु मायूं बि विसरी ईंदव। ल साहब, हाणे मीर अली साहब खे तव्हां विहण कोन ॾींदुसि। ठीकु आहे, आउं हींअर वञा थो। असां सां तव्हांजी भेनरुनि ॾाढी झूठी कई आहे। असांजो ॾोह कहिड़ो हुयो? असां त पंहिंजे भाइरनि जी सार लाइण वई हुयूंसीं न, तूं असांखे घर मां धिका ॾेई कढियऊं, मारियऊं। हे मुंहिंजा वार पटिया अथऊं, हितां त चङो ई गुणनि जो लस करे छॾी अथऊं। इहा सर्दी निभागी चए पई त मां नासनि में आङुरियूं विझी अहिड़ो चीरींदीसांइ
जो सिंगरी बकरी वांगुर वतंदी सिंगू गाड़ींदी खैरा ॿारनि जो गिगरो गिची में ॿधी छॾिजांइ न। तो पे पकड़ते आई तो तव्हां खुद को न कयो, असां पंहिंजी भेण गुलज़ार गर्मी ऐं सिंगार सर्दीअ खे सम्झायूं था। जेकॾहिं सम्झाइण सां सम्झे न त असांखे पंहिंजे घर मां धिकार ई न कढनि हा। असां बि त उन्हनि खे सम्झायूं पियूं न, सम्झनि ई कोन पियूं। अदा मुंहिंजे ख़्याल में चाहिनि थियूं त असां डंडो खणी हली अधी गर्मी सर्दी जूं टंगू बणियूं। टंगू बाऊं खणी न वञो, पर जेतिरी असांजी बेइज्जती कई अथनि ओतिरी त कयो न। हक़ जी ॻाल्हि, हा भुरल इहा ॻाल्हि सही आहे। हा वरी जुठ थी आहे हिननि सां। हा पलादरो कंदासीं त पाड़े में ख्वार थींदासीं। हा हाणे हीअं कर जो कैंची खण। हा कैंची खण त अधी गर्मी ऐं सर्दी जी ॻाल्हि त चङी वठी अचो। मां त चवां थो त 5 ॾींहंनि जे लाइ असां पंहिंजे भेनरुनि जे बूथ जो मेकअप खसे अचूं। पोइ ॾिस छा कंहिंखे शिकिल ॾेखारण जे लाइक़ु न रहंदियूं। मुड़ुस बि ड्रिजंदल अलाइरियूं कारियूं आहिनि किनियूं। कुझु बि कयो, पर असांजी बेइज्जतीअ जो पलांद ॻाए वॼाए वठी अचो, न त मूं ख़बर अथव त मां माधाणी आहियां, माधाणी। जेकॾहिं पहिरियों खाधमि न त सॼो मुल्क लस्सी हूंदव, लस्सी। हलंदा हली मंगणारनि खे घुराए त हिननि जो पलांद ॻाए वॼाए कयूं त असांजी ज़ालुनि सां हिननि हथ जोड़ा त कई कयां। हा त उथल ई असां पंहिंजे भेनरुनि खे ॿुधायूं त नुरल फुरल जे ज़ालुनि सां ज़्यादती कीअं कबी आहे। मथा चढ़ी अदी जी अदी मांधानी तोखे छा थो लॻे हेत भेनरुनि सां असांजो पलांद कंदा? अलाए अदी करे त सलेमानी रूब विया आहिनि, पोइ ख़बर कोन्हे रुगो इते वेठे ख़बरूं कयनि। ही ॿई पी पुट काॾे जा काॾे मरी विया? कारा ओ कारा हलो दड़ा बोलो दड़ा लॻे थो त भॼी विया। मिरल ही भजिया पाण ते छा पिया करी? पुलिस जे अचण जो इंतज़ार। पुलिस जे अचण जो इंतज़ार? पर छो? पोइ चरिया असांखे बि कख पन थियणो पवंदो। जे न पुलिस जे वर चढ़ी वियासीं न त वराए वराए कुटींदा, छो त असां बि लकड़ सां हर ॾोह में शरीक आहियूं। पोइ हिते बि वक़्तु ज़ाया न कर, भॼ त भॼूं। हा भॼूं था, पर पहिरियां पंहिंजो ज़रूरी सामान त खणूं। अलाए किथे हलणो पए। हाणे हीअ कर, तूं पंहिंजो सामान खण त मां पंहिंजो खणां। का हाल तूं सामान खण हल। वरी अलाए छा थियो, जो वरी निभागो पिटको कंदो अचे। अरे माधाणी अब त चल अरे छॾिया रे घोड़ा दे। छा थी? छोला सब पिया मुआ वरी जल्दी मोटी आया मिले ही छा को सखी जे मां मर्यात जे नियत ते सब छोला मारन में विराए छड़िया। आई न सर्दी गर्मी हाजानी माधाणी पाण में विड़ी पयूं। सर्दी गर्मी छा कयो, हाजानी वारनि खे ऐं माधाणी वारनि खे धिको ॾी ॿाहिरि कढियऊं ऐं जीअं उन्हनि खे धिको आयो सप अची मूंसां लॻी वई, मुंहिंजा छोला हारजी विया। मुआ को कम सिद्धो थे तो मां तो मां पासी वई आ छो सी मुझे गिचे में पयो दो थी। आई अभी आई गाल त ॿुधा बि गाल त ॿुध हथ भैया घोड़े जो सुंब तई नी भाॼी न न कोया थी मु जे नाज़ुक बदन ते चङो हाणे ॿुधाए छा? मां यादा खड़ी नूरले बुरले वियोस उबतो ई नूरले बुरल वारन तोखे जलील कयो होंदो। अचे रे तो ही मुझो ना है त पो मुके जलील छो कंदा। बाकी केड़े आसरे ते यो ठूट जेडो नोट लड़काए खणी आए? आसरो कोन दिनो तने बाकी 500 इना थन। अरे अकुल जा अंधा छोला होया 1000 ई 1200 रुपए जा आई तू 500 खड़ी दंद टेड़े आवा। शुक्र त मोकलाए अलाए तो खा काडे हलियो वियो आ। जेकॾहिं ये 500 न मिलना त पो छा थे आ? मां उखरी मोरिया में मुड्डी विजी चिथ्यानवा ये जी गढ़ा मिर्च कुटबाइन 1000-1200 रुपए जी जाए ते 500 लोडे करे खड़ी तो जी अन्या चवी तो त केड़ा डबर ना तू त 5 मिनट पोइती आई तुंजा त सेले सड़ी व्यान। ये पुता तो साड़िया हा न 24 कलाक थी मुके पिटी अकॾहिं या दुआ कई थई त अल्लाह साईं मुझे मुर्स के मुझे मता छप्पर छाव करे रख। तू मुझे मथा छप्पर छाव कंदे
तू त उहा चटी आई जेके कोन टुके टुके परूं करे छॾियो आहे। न तू मुंहिंजे मथां छाव करे सघंदे ऐं ना ई मुसीबतूं रोके सघंदे। परे थी। किस्मत है रे किस्मत, वाचोड़ा तुझी किस्मत कहिड़े चीचड़े में फाथो हुई, सॼो त जूस ई कढी छॾियो अथई मुंहिंजो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।